भरिया रोड में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड में ट्रैक्टर ट्राली हादसे में वधीक हिकु ज़ख़्मी नींगर फुरकान मोची नवाब शाह नींदे रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोती नींगरनि जो अंग वधी ॿ थी विया आहिनि। फोती ॿारड़े जे घर में कोरा मतल पुलिस ट्रैक्टर ड्राइवर खे बि हिरासत में वठी छॾियो आहे। भरिया रोड पुलिस ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। यादि रहे त शाम भरिया रोड रेलवे फाटक क्रॉस करण दौरान रेती सां भरियल ट्रैक्टर ट्राली हेठियां ॿिनि नींगरनि जे अचण सबबि हादसो थी पियो हो, जंहिं जे नतीजे में हिकु नींगर मौके ते चीपाटजी फोत थी वियो, जॾहिं त ॿियो नींगर फुरकान मोची सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाब शाह अस्पताल नियो वियो त रस्ते में दम धणी हवाले कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।